के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी साई खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी। हाँ बाबा अदा सही तो चवे कादन खां वधीक हिन ॻोठ में को बि जिन कोन्हे। इहा त मूंखे ख़बर आहे अमर, जेतिरो वक़्तु पहिरियां हिन ॻोठ में रहियल हो न अॾा ई पॾास, जॾहिं हिन ॻोठ मां लॾो खणी वियो तॾहिं वञी सॼे ॻोठ जे माण्हुनि को सुकून जो साहु कयो। हाणे न वरी हो मोटियो आहे भाॻो, हिन सॼे ॻोठ खे वरी दोज़ख जी दड़ी बणाए छॾींदो। तुंहिंजो कहिड़ो कमु असांजे घर में? तूं मुंहिंजो दुतमन हा ओयो आई पर मुझे दुतमन तयम दयानी हाँ दयानी था शादी तो करी मारना साहब मां समझीस धकना किस यार असांजे इन दिमाग जो धोरो न ठाए। इहो पाइण वारो कोट त नथा चवन। सोची छा थो ॿुधा न साहब सर्दियुनि में बाबा कोट वरतो पर अलाए घणे में वरतोस, अलाए महांगो अलाए सस्तो हो। या हिन खां पुछो या हिन जो वात बंदि करायो, ही त मूंखे चरियो करे छॾींदो। हाँ ही नचे मां शादी कया अदी दयानी कुआर दीदी वो जानू घोट दीदो हे मजो नच जानू भगो थो वञे कारे इधर पीछे इधर नच अरे न मवालीअ जो सिर खणण दे छा ओ नच न जॾहिं हिन मवालीअ खे कहिड़ी मुसीबत में विझी छॾियव। खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी। घोट किथे आ? घोड़े से सामो अचे तो। हेलो मैं दियनु हेलो एने दानू मां तवाए तो थन मुखे घट न कंदो मां। अब्बा माट कर हणूस मेहंदी जानू बोले ता मेहंदी मां न चाहो न जानू तू भी असा गड मेहंदी हड़ाए। हाँ मेहंदी हड़ो घोट के पो नचंदासी पो मजो है शादी मजो घोट मेहंदी इते हरी मेहंदी कानो आई अब्बोड़े अब्बाड़े अब्बोड़े जाते मेला लगा पिया हूंदा अॻ में बाबू ज़ुल्म कयो बाड़ा पटींदो मां बाड़ा पटींदो बाबू। अरे हलो तर हितां असां अॻे परेशान लॻा पिया आहियूं, मूंखे ए गटर नाहे साफ़ कराइणो तर हितां। अरे ॿुधे नथो निभागा हलो हितां मूंखे नाहे सफ़ा कराइणो गटर। अब्बा फाजे सिकिलत के भी कोने तो सुजानी सिकिलत हो केड़ो सिकिलत हो माया बाबा लीमो अरे ने भागा तो कहीं चलो तेरे जवारी जमीन में मनी मोह आणो। अब्बा ये अतर मूसा जानू तेरे एने कादर वाले थोड़े कयो आ जरूरी था उन्हें तुम जो यो हशर कयो आ तू उन्हें के छड़े दिनो आऊं तो कड़ा था थिया हानी उन्हें करे जो मथो न फाड़ी मथो मां फाड़या था वो जेल में केर वने अब्बा। हां यो सही करी उठ पीर इन निभागन के दिसी वाट मटाई विंदो कर। अब्बा तू इकड़ी वाट जी गाल तो करे
मां इन डायरन के ॾिसी ॾह वाटियूं बदिलायूं पोइ बि गिदड़ वांगे रूड़ा कंदा कंदा रोड़ाए अची नी पाड़ारे वाटर में उछलियो अबा पोइ न पुछ त मूंसां हिननि कहिड़ो असरु कयो एॾो असरु कयो अबा एॾो असरु कयो बस पुट बस मुंहिंजो शींहं पुट चरनि खां पादर खाई अची पीउ जॻह ट्रीको शुरू कयो अथई हाणे जल्दी वञ हथ मुंहुं धोई आ ॻोठ जे माण्हुनि ॾिठो त खिलंदा मता अबा सॼे ॻोठ त ॾिठो बाक़ी कहिड़ो रहियल आहे जेको मुंहिंजे मथां खिलंदो ही यो भला ये अॼुकल्ह मनु न यो मथन न ये अमा ओ मोलू हा ओ यो अॼुकल्ह अधीअ जे कॾहिं घिटीअ जा घणा चकर थो ॾे सॉरी हिमा छा थी ॿुधां अम्मा मां त मोलू ते बेवकूफ़ थी बनाया पर छो जीअं हू दयानी था निता न तले ऐं दयानी अदा थे मिली वने वाह वाह मुंहिंजी पोपली हो या अम्मा तू अदा दी दालें ते तन न ॾे सूणी आहे न तूं तान नालो वठंदत भले इहो तुंहिंजो धेल वितलियल हुजे तू बूथा तो पिताई भेन था पोपरी ओ या अमा इहो तूं हिम्मत कर बाक़ी अधी त मुंहिंजी सफ़ा त ईअं दुश्मन थी वई आहे मां त तव्हां थी तू लात ॾी इन धेल में वितलियल हूंदी अम्मा वेताली ते थी ताई तुंहिंजी नीली दा वितलियल धेल त धंदी अमा हिनखे ॾिस बस अबा तूं बि अॼुकल्ह घणो तो अटकी तुंहिंजो इलाज हकीम खां करायूं था हा मां तवन था त हतीम थे त थुलीले दो आवाज बथई तयो हा पोइ अमा वारो कर कुझु पैसा ॾे न त मां बि हुन अतीम आओ हिन खां इलाज कराया पंहिंजो आवाज सीधो कराया तुदी थी आई फाटल हूंदी मां ये सभा टेप काडरी बदलाई नो असर सभा हा ये ठीक सही दोड़ाया अम्मा खे यादि न कर चाचा अब अची वेंदो छॾाइण लाइ अरे मां अम्मा खे यादि कोन कयो बेवकूफ़ ओबासी ॾिनी ओबासी छा चई मां चयो त न अकुल न मौत फौत केरु फौत थी वियो आहे तो वारो पीउ ख़बर फौत थी वियो आहे या अल्लाह पनाह ॾिजांइ तुंहिंजो पुटु केरु फौत थी वियो इहो चाक चङो भलो हो हा छा थियुसि इहा त ॾुख जी ॻाल्हि आहे जवान पुट जो मौत जी जोड़े विझंदो आहे सब्र कर साहब ओ साहब अरे छा छाते गोड़ कथा है खुदा खे मन हेॾे ॾिस मां हथ थो वधाए मूंखे लठियूं हणो सचूं पुत्र हणो पाठा हणो फाहीअ ते टंगियो पर हिन मूंखे ज़हनी टार्चर ॾेई चरियो करे छॾियो आहे साहब रहम कयो माथे साहब हेॾे ॾिसो खुदा खे मन मूं मथां भलाई कयो मूंखे हिन अताब मां कढो साहब हिनखे छॾियो हिनजो जवान पुटु मरी वियो आहे खपनि दफ़न जो बंदोबस्तु त वञी करे न हेॾो त मां तोखे हिते दफ़न कयां पोइ ॾिसां थो ॿियनि खे साहब छॾायो ऐं पुट जे सदमे में चरियो थी वञो था त पुनल अबड़े ताप मारे थो हथ कट पुनल हथ कट मरी पवंदो बुढ़ो मरे त भली मरे साहब मुंहिंजी त जान छुटंदी न अबड़े अबा बस पुनल होश कर होश हे हाउस में रहण जे त मां बि हाउस में रहां न शुक्र वेही रहो ख़ुशि तॾहिं थी जॾहिं ख़ैरु थिए न जेसीं ताईं इहो ओ इहो जेसीं ताईं इहा इजय हिते आहे न तुंहिंजो जानू चरे सां निकाह कराए छॾींदो जानू अचई त तुंहिंजो दुश्मन हा जानू इहो ई त आहे जेको तुंहिंजी कुआर खे तुंहिंजे ख़िलाफ़ थो करे हलो न पोइ हिनखे नचायूं उथो हिनखे नचायूं अचो घोड़ीअ खे घुमरी
यानी अॼु मां ॾाढो उदास आहियां। पर मां त ॾाढी ख़ुशि आहियां। तूं मुंहिंजे उदास थियण में ख़ुशि पई थिए? तुंहिंजे उदास थियण ते ख़ुशि न आहियां अचर, पंहिंजे निकाह न थियण ते ख़ुशि आहियां। ख़ुशि तॾहिं थी जॾहिं ख़ैरु थिए न, जेसीं ताईं इहो कदन ओ इहो जेसीं ताईं इहा गिज हिते आहे न, तुंहिंजो जानू चरे सां निकाह कराए छॾींदो। जानू चरे खे मुंहिंजो संग कॾहिं बि कोन ॾींदा। छो? न बाबा राज़ी आहे न अम्मा। तूं मवाली जो सोच त मवाली मूं जान कीअं छॾ रहा। हा बोलू असांजे घर आयो हुयो ऐं अम्मा खे चए पियो त मां मूंसां हा तोसां चए पियो मां शादी कोन कंदुसि। पोइ त असांजो रस्तो साफ़ आहे। पोइ तूं परेशान छो आहीं? परेशान इन जे करे आहियां त तुंहिंजो हीउ राज़ी न थींदो। उनखे बि राज़ी करण लाइ को तरीक़ो सोच न। मुंहिंजी बिना ब्रेक जी गाॾी अम्मा खे राज़ी मां कंदसि, अम्मा वरी बाबा खे राज़ी कंदी। पर जेकॾहिं अम्मा ऐं बाबा आइब्ज़े लाइ संग घुरनि त पोइ छा पोपरी जो संग अदा लीमे लाइ ॾींदऊं? सुठो आहे, मिटी थी वेंदी। सुठो न ख़राब? ओ इहो छो त अम्मा राज़ी कोन थींदी। पोइ मां बि तुंहिंजे लाइ कुझु नथी करे सघां। का ॿी वञी ताड़। गेरी फासी पियो त छॾु कीअं कयां? हकीम खे ॾेखारे इलाज करायां, न त मोहबत जी गाॾी छुटी वेंदी ऐं मां हिते ईअं ई स्टेशन ते इंतज़ार कंदो रहिजी वेंदुमि। साबुल इहो पुछ त छा न थियो आहे? बाबा ॻाल्हि कर, कंहिं तोखे ड्रोड़ायो आहे? अॼु उन जो ख़ैर न थई असुल। मां अचां पियो। जानू अचई त तुंहिंजो दुश्मन। दुश्मन? हा जानू, इहो ई त आहे जेको तुंहिंजी कुआर खे तुंहिंजे खिलाफ़ थो करे। हलो न पोइ हिनखे नचायूं। उथो हिनखे नचायूं। अचो। ये समूरा कमने काता न जाने पंहिंजे छोरे वलू खे पढ़ाए छॾियो अथई त ये जिते बि मिलनि उनखे बेइज़्ज़त थो करे। ओ त मां डंडो ई अचा पियो खणा बाबा। गादन विड़े हां त खणी उन सां झेड़ो कयूं हां। ॿारनि सां कहिड़ो झेड़ो? पुट कादन बि इहो ई थो चाहे त असां ॿारनि जे मथां हथु खणूं त हुनखे केस करण जो बहानो मिली वञे। पर साबुल केतिरो माण्हू बर्दाश्त कंदो? ॿार पोयां ईअं था बचे छॾनि जीअं फ़क़ीर पोयां कुता।